दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पंहिंजा वेरी ड्रामे जी नई अपडेट्स तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका अॼु अपडेट आहे बहितरीनु अपडेट आहे। हिन 2 मिनट जी वीडियो में तव्हांखे बहितरीनु तफ़सील सां सभु कुझु ॿुधाईंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलो था जी अपडेट की तरफ, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां वठी कोशिशि इहा ई आहे त असां तव्हां इंतज़ार में आहियो त लाला रफ़ीक ज़हूर साहब यानी उर्फ़ मूसा जो कॾहिं नालो ईंदो हिन ड्रामे में, पंहिंजा वरी में उहो ड्रामे में आहे या न आहे। हर माण्हू खे इन शइ जो इंतज़ारु आहे ऐं माण्हू इन शइ जे लाइ परेशान आहिनि ऐं तव्हांखे बि इन शइ जो इंतज़ारु हूंदो। चंद ॾींहंनि जे अंदरि दोस्तों पूरी लिस्ट अचण वारी आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब जे बारे में, त इन जो जेको आहे न केतिरो योगदान हूंदो हिन ड्रामे में। कोशिशि इहा ई आहे त इन ड्रामे में इहो लाला रफ़ीक ज़हूर साहब मूसा जो हिकु बहितरीनु कैरेक्टर उनखे ॾिनो वञे ऐं सिजाउल ख़ान त एड थी चुको आहे। उन सां गॾोगॾु ॿिया काफ़ी अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में ॾिसणु वटां मिलंदा। अख़्तर कोकर साहब आहे, जीअं ख़ुदि असगर चौधरी साहब आहे। बाक़ी मेन जेको करेक्टर लाला रफ़ीक जे इंतज़ार में आहिनि, जेका बि पब्लिक आहे, जेका बि इन जा प्रस्तार आहिनि, रुगो इहे ई कमेंट करनि था यार महिरबानी करे जेको आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब जो करेक्टर अचे हिन ड्रामे में। हाणे ॾिसो इन इंतज़ार में आहियूं, तमामु जल्द इहा अपडेट अचण वारी आहे, बक़ाया अदाकारनि जी लिस्ट अचण वारी आहे। ॾिसूं ॿियो अदाकार कहिड़ा आहिनि। लाला रफ़ीक ज़हूर साहब खे खणंदा बि सही आहे हिन ड्रामे में, न छो त हू पाण टीचर आहे ऐं कॾहिं कॾहिं ड्रामनि में शौक़िया तौरु ईंदो आहे। ॾिसूं त हाणे हिन में शौक़ु पंहिंजो निभाए थो या न हिन ड्रामे में। सॼी अपडेट तमामु जल्द फाइनल थी मिलण वारी आहे। बाक़ी शूटिंग हली रही आहे दोस्तों, कुझु ॾींहंनि खां वठी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे ऐं सईदाबाद में हिन ड्रामे पंहिंजा वेरी जी शूटिंग हली रही आहे। दोस्तों अॼु जो रिव्यू पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां दोस्तनि एसी ताईं ॾिठो आहे इन वीडियोज़ खे त महिरबानी करे हाणे लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं अॻिते दोस्तनि ताईं बि इन वीडियो खे ज़रूरु शेयर करे छॾींदा, जीअं उहे दोस्त बि असांजे चैनल ते एड थी वञनि। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।